तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलामु अलैकुम। अॼु अव्हांजी ख़िदमत में जेका बादशाह जी ॻाल्हि कहाणी पेश करे रहियो आहियां उनजो नालो आहे भागवंत बादशाह। त अचो हलूं था कहाणीअ जी तरफ़। हिकिड़ो बादशाह उन पंहिंजे लश्कर खे हुकुम कयो त सुभाणे शिकार ते हलंदासीं। जंहिंजे साम्हूं शिकार अचे उहो ई उनजे पुठियां पवे। ॿिए ॾींहुं सुबुह जो बादशाह पंहिंजे अटाले समेत झंग ॾे रवानो थियो। ओचितो ई ओचितो हिकु हरण वणनि जे झुगिटे मां निकितो ऐं बादशाह जे साम्हूं थी अॻिते वधी वियो। बादशाह बि खणी हरण जे पुठियां घोड़ो छॾियो। अॻियां हरण पुठियां बादशाह वञी अहिड़े हंधि निकिता जिते का बि वसिय न हुई। झंग बि उते घाटो हो। हरण छलांग ॾेई उन झंग में गुम थी वियो ऐं बादशाह हैरान थी बीही रहियो। बादशाह आख़िर वरी घोड़े खे वठी डोड़ायो, पर घणे पंध खां पोइ बि हुनखे का वसंदी नज़र न आई। घोड़ो बि सॼो ॾींहुं उन बुख में डोड़ियो हो, सो बि अचे मांदो थियो ऐं थोरे पंध करण खां पोइ अॻिते हलण खां जवाबु ॾेई बीही रहियो। खार में बादशाह घोड़े खे ॿ टे चंबक वहाए कढिया। घोड़े खे अहिड़ो को धकु संधाए थो लॻो जो यकदमि किरी पियो ऐं मरी वियो। बादशाह हाणे त हेकारी अचे परेशान थियो। आख़िर तवकल जो तरहो ॿधी पहिरें पंधु उथी अॻिते हलियो। सिज बि अचे लथो हो ऐं बुख उन में बादशाह बेहाल थी पियो। एतिरे में ओचितो हिकु हंधि चिल्को ॾिसण में आयुसि ऐं मुंहं में कुझु रौनक आयसि ऐं हिमथ ॿधी वठी उन तरफ़ रवानो थियो। उहो चिल्को हिकु तलाव जो हो। जीअं तीअं करे बादशाह उते पहुतो, पाणी पीताईं ऐं पोइ झट खां पोइ अघोर निंड में पइजी वियो। ॿिए ॾींहुं सुबुह जो बादशाह निंड मां उथियो, हेॾे होॾे ॾिठाईं त खेसि का बि वसिय नज़र कान आई, न को घस न को रस्तो। पोइ दिलि में ख़्यालु कयईं त हीउ तलाउ आहे, ज़रूरु को जानवर हिते ईंदो हूंदो, सो घाटे गाह में लिकी वेही रहियो। झट न गुज़री त हरणनि जो टोलो पाणी पीअण लाइ आयो ऐं पाणी पी भरिसां बीही चरण लॻा। जॾहिं बादशाह जे भरिसां हिकु हरणु आयो तॾहिं बादशाह झटि ॾेई खणी टंग में हथु विधुसि ऐं हिकदमि लेटाए खणी तकबीर विधाईंसि ऐं पोइ सचीअ कूड़ीअ काठीअ खे घसाए बाहि ॿारे गोश्त पचाए पेट भरे खाधाईं। अहिड़ी तरह रोज़ु पियो गुज़ारो कंदो हो। उन विच में बादशाह जी हालति सफ़ा झंगलियुनि जहिड़ी थी वई हुई। कपिड़ा बि अचे मेरा थिया हुअसि। झंग घुमी घुमी हिकु चारो हथु कयईं। पोइ अॻे वांगुरु हिकिड़ो हरणु झले उनखे खणी उथी हिकु तरफ़ रवानो थियो। ॿिनि चइनि कोहनि जे पंध खां पोइ हिकु शहरु ॾिसण में आयुसि। शहर में घिड़ियो त परे ॾिठाईं त हिकु ॾखणु वेठो काठु कमाए। बादशाह ॾखण वटि पहुची सलाम वरायो। ॾखण सलाम जो जवाबु ॾेई पुछियुसि त यार हरणु वेकूं आहे छा? बादशाह चयुसि त या त यार न सॾी आहे, जे यार सॼो अथई त पोइ मुल वरी कहिड़ा थो पुछी, जे घुर्ज हुजई त हरणु हाज़ुरु आहे। ॾखण घणो ई ज़ोर भरियुसि त पैसा वठि, पर बादशाह सफ़ा जवाबु ॾेई बीही रहियो। बादशाह जॾहिं वञणु लॻो तॾहिं ॾखण चयुसि त अदा अलाह न करे, पर जेका ओचिती अचे वञई या का ॾुखियाई पेश अचई त मां फलाणे पाड़े में वेठो आहियां, हकल कंदे त अचे हाज़ुरु थींदुसि। बादशाह वरी साॻिए तलाव ते मोटी आयो। ॿिए ॾींहुं बि वरी हरणु झलियाईं ऐं ख़्यालु कयईं त शहर जे ॿिए पासे खां वञी हरणु विकिणी कपिड़ो लटो वठां। इहो पूर पचाए शहर जे ॿिए कुंड खां अचे निकितो। छा ॾिसे त हिकु मलंग वेठो आहे। बादशाह मलंग खे सलाम कयो। जंहिं सलाम जो जवाबु ॾेई चयुसि यार जे हरणु विकिणी त मुल्ह ॿुधा। बादशाह जवाबु ॾिनुसि त फ़क़ीर साईं, या त यार न सॾी आहे, पर जे यार सॼो अथई त पोइ मुल्ह कहिड़ा थो पुछी, जेकॾहिं ज़रूरत हुजई त हरणु हाज़ुरु आहे। ईअं चई बादशाह हरणु फ़क़ीर खे ॾिनो ऐं पाण हलणु लॻो। फ़क़ीर चयुसि त बाबा अलाह कमु त कोन विझंदी, पर जे कमु पवई त इन दुहींअ ते पियो अचिजांइ। वरी टे ॾींहं बि साॻी तरह बादशाह हरणु पकड़ियो ऐं शहर जूं अॻई 2 कुंडूं छॾे 3 कुंड जी राह वरितईं। अॻियां हिकु सौदागर मिलियुसि। बादशाह हुनखे सलाम कयो ऐं हुन वराणे ॾींदे चयो त यार कर ख़बर हरणु वेकूं आहे छा? बादशाह चयो त यारनि सां कहिड़ा मुल्ह, अचे हरणु तूं खण। जॾहिं मोटणु लॻो
तॾहिं सौदागर चयसि त ख़ुदा कमु त कोन विझंदी, पर जेका घड़ी मुश्किल अचे वञे त असीं हाज़ुरु आहियूं। मुंहिंजो नालो फलाणो अथई। चोथे ॾींहुं बि वरी साॻी किरत हिन भेरे बादशाह खे उते जे बादशाह जो पुटु मिलियो, जंहिं खां उस यार चई हरणु वरितो ऐं पाण खे हुनजो दोस्त करे हलियो वियो। बादशाह मोटी जे तलाउ ते लेटी पियो। अञा सिॼ ई न उभिरियो त हिकु माण्हुनि जो टोलो पेर खणी अचे तलाउ जे भरिसां पहुता ऐं बादशाह खे खणी ॿधाऊं ऐं चयऊं, तूं खून करे हिते अचे लिखूं आहे। बादशाह वीचारो इहो अलाह जो अमरु सम्झी चुपचाप हिननि सां गॾु हलणु लॻो। जॾहिं बादशाह खे उन बादशाही में आंदाऊं जिते ई हरणु ॾेई वेंदो, तॾहिं हुनखे यादि आयो त वार उहे पेरा खयां आहिनि जिन सां ई हरणु ॾेई मोटंदो हो। आख़िर बादशाह खे अचे शहर जे बंदीखाने में बंदि कयऊं ऐं खेसि ॿुधायऊं त तोखे सुभाणे फाहे ते चाढ़ियो वेंदो। बादशाह ॾाढो शिशदर थियो, आज़ू न्याज़ू करणु लॻो, वॾे वाके दुआऊं पिनणु लॻो। इतफ़ाक़नि क़ैद जे भरिसां बादशाह बि अचे लंघियो। उन जो बादशाह जूं आऊं दाऊं ॿुधियूं तंहिं छा कयो जो घिड़ी वियो जेल में ऐं दारोगे खे चयईं त मूंखे फलाणे कैदीअ वटि वठी हल। दारोगे यकदमि हुनखे कैदी बादशाह वटि पहुचायो, जंहिं वटि बादशाह पाण खे जेल जो दारोगो ज़ाहिरु कयो ऐं चयईंसि त जेकॾहिं तोखे पंहिंजे कंहिं दोस्त यार सां मिलणो हुजे त ॿुधाए त उनखे घुराइजे। कैदी बादशाह चयो त मूं परदेसीअ खे ॿियो त को कोन थो सुञाणे, हा बाक़ी शहर जे फलाणे पासे हिकु मलंग फ़क़ीर वेठो आहे, उनखे सॾे ॾियो। बादशाह यकदमि फ़क़ीर खे घुरायो ऐं हू कैदी बादशाह आॾो पेश कयो वियो। फ़क़ीर खे ॾिसी हुन चयो, यार पंहिंजा त हाल इजे ही अथई। मलंग पंहिंजे यार जी हालत ॾिसी सभु कुझु सम्झी वियो ऐं चयईंसि, यार ख़ुदा कंदो त बादशाह सुभाणे तोखे छॾे ॾींदो, पर जे न छॾियईं त शहर असां बि गर्क करे छॾींदासूं। हाणे वञी मज़े सां राति गुज़ार। पोइ कैदी बादशाह खां पुछऊं त जेकॾहिं को ॿियो यार हुजे त उनखे बि आंदो वञे। जंहिं ते हुन ॾखण जो नालो खयों, तंहिं ते ॾखण खे हिकदमि वटि हाज़िर कयो वियो। ॾखण खे ॾिसी हुन चयो त यार असांजी हाणे अलाह तौर आहे, सुभाणे बादशाह फांसीअ ते चाढ़ाए छॾींदो। मूं चयो त यार खां मोकिलायो वञा। ॾखण चयुसि त यार ख़ुदा कंदो बादशाह तोखे सुभाणे छॾे ॾींदो, जे न त महलात जा थंभा मूं ठाहिया आहिनि ऐं उन्हनि में हिकु अहिड़ी चपर आहे जो उहा कढी वठां त बादशाह जी सॼी महलात चट थी वञे। हाणे अलाह खे यादि कर, सुभाणे असां तोखां अॻु ई उते हूंदासीं। ईअं चई ॾखण रवानो थियो। पोइ वरी कैदी बादशाह खां पुछऊं त ॿियो को यार हुजे त ॿुधाए। हुन पोइ सौदागर जो नालो ॿुधायो, जंहिंखे उते जो उते आणे वटि पेश कयऊं। सौदागर यार जी इहा हालत ॾिसी हैरान थी वियो, ख़बरचार वरिताईंसि। आख़िर कैदी बादशाह सौदागर खे चयो त यार चयुमि हाणे मरूं था, सो यार सां त मोकिलाणी कजे। सौदागर जवाबु ॾिनुसि त असीं तुंहिंजा यार बाक़ी छा लाइ आहियूं। हाणे तूं को ख़्यालु न कर, सुभाणे दुनिया जो वाक़ु ॾींदुसि। जे बादशाह उन ते बि राज़ी न थियो त उन्हनि ॿिनि घोड़नि जो बि वाक़ु ॾींदुसि जिन ते बादशाह आशिक़ु आहे, पर जे उन्हनि ते बि न मञाई त पोइ भाऊ अलाह वाही। ईअं चई सौदागर हलियो वियो। कैदी बादशाह खां वरी बि पुछा थी त अथई को ॿियो बि यार दोस्त त उनखे बि घुराए वठिजे। तंहिं ते हिन शहज़ादे जो नालो ॿुधायो। यकदमि शहज़ादे खे घुराए वियो। शहज़ादे पंहिंजे दोस्त जी हालत ॾिसी ॾुख जो इज़हार कयो ऐं चयो त यार ख़ुदा कंदो त बादशाह सुभाणे तोखे छॾे ॾींदो, जे न छॾियईं त पोइ पंहिंजा बि हथ बादशाह मान, पोइ खटनि भाग। ईअं चई शहज़ादो बि हलियो वियो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं बादशाह कचहरी गॾु कई ऐं कैदी बादशाह खे बि घुरायईं। झटि कान गुज़री त सौदागर ॿ घोड़ा वठी अचे कचहरी जे भरिसां बीठो। हिकु घोड़े ते सोन जूं खुर्ज़ीनूं हुयूं ऐं ॿिए ते संदसि सदामलूक घरवारी वेठी हुई। ॿिए पासे ॾखण बि महलात जी हिकु कुंड वठियो वेठो हो। होॾे शहज़ादो बि पंहिंजो लश्कर वठी तयारु थियो बीठो। ॿिए पासे वरी मलंग पंहिंजो सॼो हथु ज़मीन में खोड़े वेठो हो। शहर जे बादशाह खे त अॻु ई सभु ॻाल्हि जी ख़बर आई, बाक़ी रुॻो पे भागवंद बादशाह जा भाग आज़मायईं। सौदागर बादशाह खे अर्ज़ु कयो त हीउ खून जे बदिले में सोन मूंखां तोरे वठो। बादशाह इनकार कयो। तॾहिं सौदागर पंहिंजा घोड़ा अछा, पर बादशाह वरी बि
न कई। तंहिं ते हुन पंहिंजी ज़ाल पेश कई, पर बादशाह उहा बि ॻाल्हि न मञी। वरी ॾखण खे सॾु कयईं, पर ॾखण उतां ई रड़ कई त जीअं त क़िबला पहिरें मुंहिंजे यार खे आज़ादु कर त पोइ उथां, न त महिला त चई थी पट ते। उन्हनि ॻाल्हियुनि मकालनि खां पोइ बादशाह भागवंद बादशाह खे आज़ादु करे सौदागर खे भाकुर पातो ऐं सौदागर जी ज़ाल खे भेण जी गंदी मथे ते पारायईं ऐं चयईं त वाक़ई मुंहिंजी नियत बद हुई, पर अॼु खां पोइ तूं मुंहिंजी भेण आहीं। उन बैदि फ़क़ीर खां माफ़ी वरिताईं, ॾखण खे इनाम ॾिनई। उन खां पोइ पंहिंजे पुट खे भाकुर पाए चयईं त बेशक तूं हलाली ॿारु आहीं। उन खां पोइ भागवंद बादशाह खे पंहिंजे नियाणीअ जो संग ॾिनई। जॾहिं घोटु कुंवार सेज ते वेठा, तॾहिं भागवंद बादशाह पंहिंजे कुंवार खे ॿुधायो त शहज़ादी, आउं हिते रुॻो अॼोकी राति आहियां, सुभाणे पंहिंजे वतन वेंदुसि। जेकॾहिं तूं ओॾां मूंसां गॾु वतन हली त भले हल, न त असांजी अलाह तोहार अथई। शहज़ादी पहिरीं त हैरान थी वई, पर पोइ चयईं त ठीकु आहे, तुंहिंजी आउं बानी आहियां, जेॾां तूं तेॾां आउं बि तुंहिंजे पुठियां। तंहिं ते भागवंद ॿुधायोसि त शहज़ादी, मां पाण बादशाह आहियां, तुंहिंजो पीउ बि मुंहिंजो ॾनु भरींदो आहे, तूं फ़िक्रु न कर, क़िस्मत जे लिखे मूंखे हिते आंदो आहे, न त केरु ईअं ईंदो आहे। सुबुह जो भागवंद बादशाह पंहिंजे सहुरे खे बि सॼी ॻाल्हि ॿुधाई, जेको पिणु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं बादशाह ऐं शहज़ादीअ खे ख़ुशीअ सां पंहिंजे मुल्क मोटी वञण जी मोकल ॾिनई।